बेटा था और की चलाकी गई फिर घोड़े ते तबाइन दे रहा तो जेड़ो बेकार ऐं नाकारा मुझो भाई शर्म तो अचे मूंखे मां हिते हेॾियुनि परेशानियुनि में आहियां हेॾियूं मुसीबतूं मुंहिंजे सिर ते आहिनि ऐं पुछी तो ख़ैर आहे मां त सिधो तो वटि पे आयसि जेकॾहिं तूं हिते मूंखे हींअर न मिली आहे न त मां तुंहिंजे घर अची तोखे अहिड़ो ख्वार करियां हा जो ज़िंदगी भर तूं यादि करी हा कंहिंजूं यादूं पई ताज़ियूं करी बस गुज़रियल वक़्त जूं तोखे बि हवा जो झोंको लॻल आहे छा जो प्यार जो ॿियो छा जो बादल खे अकेलो ॾिसी वार करण वारा हुआ पर मान ही वार जो अहमद ख़ान खां अहिड़ो त पाव पलांद वठंदुसि अहिड़ो त पाव पलांद वठंदुसि बोलियो भत कोन ईंदो हुनखे शायदि ख़बर नाहे त हारून वॼाए छॾींदोसांसि वठंदो पंग पंग कंदो पंग पंग काफी देर थी हुई यार बात छो न पहुता मरियम दुश्मनी माना पे अल्लाह रहम करे शहबाज खान छो तो परेशान थियो अची वेंदा अल्लाह करे ख़ैर सां बचा वेहो तव्हां तू अंदर हल दे हाल वाल कमदार है अस्सलाम वालेकुम my sweet daughter वालेकुम अस्सलाम क्या है अम्मी मां ठीक ठाक है बाबा तव्हां कीअं आहियो बिल्कुल ठीक है तेरी छोकरी सोनम तबीयत ठीक है जी मां बिल्कुल ठीक आहियां तव्हांजी ॾाढी यादि पई अचे ऐं तोखे शहर में का तकलीफ़ त कान हुई न ॾाढी ख़ुशि आहियां बेहद ख़ुशि आहियां छो त मुंहिंजी तालीम पूरी थी वई आहे ऐं हाणे मां अबो ऐं अम्मी जे शफ़क़त सां रहंदसि हाल वाल तव्हां ॾो ॾिस नंढा एतिरा ॾींहं थिया लंदन खां आया आहियो यका शहर वेही रहिया आहियो मूं सोचियो त कुझु ॾींहं शहर जो मज़ो बि वठी ॾिसां पोइ त यको ॻोठी रहणो आहे जाफ़र जी बाबा साईं ॻोठ जी हवाऊं कीअं पियूं हलनि बाबा साईं पुरअमन नमूने सां हवाऊं गुलनि पियूं त पोइ हिननि पुरअमन हवाउनि खे ॿुधाए छो त हिननि हवाउनि में हलचल करण जे लाइ शहज़ोर ख़ान अची वियो आहे सामान अंदरि मोकिले छॾिजांइ ठीकु आहे सदाई सलामत रहंदी सदाई ख़ुशि रही ही पंहिंजो शहज़ोर खे ॼाणियो बाबा शहज़ोर अचे पियो सॼो प्यारु सुहाना खे ॾींदो या मुंहिंजे लाइ बचाए रखियो अथव अची वियो शैतान अस्सलाम वालेकुम चाल ख़ुशि A1 फर्स्ट क्लास A1 फर्स्ट क्लास शहज़ोर पुट तू ते असांखे सुहाना का बि वधीक प्यारो आहीं पुट माउ पीउ जो प्यारु ख़तमु थियण जहिड़ो हूंदो आहे छा जो हिक खे ॾिजे ॿिए खे न ॾिजे न कॾहिं बि न अञा दड़ी नंढपण वारो साड़ शहज़ोर मां नथो वञे छल अम्मी ऐं अबू मूंसां प्यारु कनि पीउ माउ जे प्यार जे लाइ सिर्फ़ु धीअरूं हूंदियूं आहिनि छा उन्हनि ॿिन्हिनि जे प्यार ते पुटनि जो बि हक़ हूंदो आहे हाणे ईअं कयो तव्हां ॿई फ्रेश थी अचो मूं तव्हांजी पसंदि जी डिशूं ठाहियूं आहिनि पोइ पाण गॾिजी मानी था खायूं काफ़ी ॾींहंनि खां पोइ चाची जे हथ जी मानी खाईंदुसि ॾाढो मज़ो ईंदो त पोइ देरि छाजी आहे पुट वञो जल्दी फ्रेश थी अचो असां बि सुबुह खां मानी कान खाधी आहे फ्रेश थी अचो त गॾिजी था मानी खाऊं काफ़ी अरसे खां पोइ अम्मी जे हथ जो खाधो नसीबु थींदो ठीकु आहे जी चाचा साईं
रब नवाज़ जे शमन खे रेस अॻियां आणे साइण हलीमा जे मारण वारी ॻाल्हि ॿुधाई ऐं शमन ज़ुबान खोली त पोइ हारून तूं मरी मरी उन करे रेस ताईं पहुचण खां अॻु रब नवाज़ खे मारणो पवंदो। ठीकु आहे, हल हारून हल। मूंखे उमेद है त अवां ॿई हिते ठाराई अमन ऐं सुकून सां रहंदो। जी सही, अमन ऐं भाईचारे में ई त मज़ो आहे। मुंहिंजो बि इहो ई नज़रियो आहे त ज़िंदगी सुकून सां गुज़रे। कीअं दिशानाज़? हा, इहो सुठो अमल आहे गरिमा। ही कहिड़ो तरीक़ो आहे अचण जो? न ॿुधाई न सुणाई, बसि ईअं ई हलियो आहे। अमां तो त पंहिंजे पुट खे सुञाणी आप जी मर्ज़ी जो मालिक आहे। जीअं दिलि चवंदी आहे तीअं ई कंदो आहे। ॿाहिरां घुमी अचण खां पोइ बि तुंहिंजो रंग ऐं ढंग न बदिलियो। बाबा साईं, असां त उते बि बादशाह थी रहियासीं ऐं हिते बि आहियूं। अमां तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह बचड़ा, मां ठीकु आहियां, बिल्कुलु ठीकु। तव्हां ठीकु आहियो? अमां माउनि जी दुआऊं मूंसां गॾु आहिनि। मूंखे छा थींदो? ख़्याल ख़ुशि हूंदे मुंहिंजा बचड़ा, कॾहिं बि को सुवार न लॻंदव। कमदार सुठो थियो जो अची वएं। हाणे हल तली रेस खे हक़ीक़त ॿुधायूं। रब नवाज़ तूं शमन खे मुंहिंजे हवाले कर। तूं वञी पंहिंजे कमकार जूं कर। हिन खे मां पाण ई रेस वटि थो पेश कयां। ठीकु आहे? हारून आऊं तोसां गॾिजी रेस वटि हलंदुसि। छो मूं ते एतबार न थी छा? न न, अहिड़ी ॻाल्हि न आहे। रेस जो हुकुम आहे, पर तव्हांजो बि चयल आहे ऐं रेस खे आगाही ॾियणी आहे, उन करे तोखे ॿुधायमि। ठीकु आहे, त पोइ हलो हलो रेस ते। हारून ॾाढो सुठो कई, न त रेस ते वञी ॿुधाया। मूं कुझु बि कोन कयो आहे। मूं सिर्फ़ु हारून वॼाया। हाँ, रेस जी गाॾी आवाज़ है। जेकॾहिं हिते पहुतो, फायरनि जी आवाज़ ॿुधी हिन ॿिन्ही जा लाश ॾिठई, पोइ त हारून तुंहिंजा हारू न वॼी वेंदा। इन करे ॿिन्ही खे मूं ख़तमु करे छॾियो। खेल ई ख़तमु। हाणे हल रेस जे अॻियां सरो थी। हल हारून, हारून ही छा थो कई? मूं त कहिड़ो ॾोह कयो हारून? न रहियो बास, न वॼंदी बांसुरी। खेल ख़तमु। हारून न वॼी विया। रेस हाणे मुंहिंजी कहिड़ी वारदात ॾिसंदा? मैदान ई साफ़।
लॻे थो त फायर हिते थिया आहिनि। बाबा साईं, हिते ना माण्हू जी ज़ात कोई ॾिसण में कोन थी अचे। चङो, हलो। मेहर मूंखे लॻे थो बाबा अची वियो। जल्दी सां वञ मेहर, तूं न त बाबा तोखे मारे छॾींदो। जल्दी सां वञ। जाफ़र, जॾहिं खां मां लंडन खां मोटियो आहियां न, हथियार हलाइण ई विसरी विया आहिनि। बाबा साईं, पोइ अॼु हलियूं था जंगल में हरण जो ऐं फाड़े जो शिकार कयूं। हा यार, चई सच थो। दिलि जो शौक़ बि पूरो थी वेंदो ऐं हथियार हलाइण जो मज़ो बि ईंदो। रात ऊंदा हिया माई तन्हाइया, याद तुझी वरीब आइया, याद तुझी वरीब आइया। रात ऊंदा हिया माई तन्हाइया, याद तुझी वरीब। राणी, तू हिते आधी रात जो अहीं पाण सां गॾु ॿकर छो कयो अथई? मेहर, मां त वथाणे ते वई हुअसि तोसां मिलण, पर जॾहिं तोखे न ॾिठो त उतो बहाने सां मां बकरी काहे आयसि हिते तोसां मिलण लाइ। जेकॾहिं बाबा ॾिसी वठंदो त चवंदीमांसि मां त बकरी काण आई हुअसि। मेहर, तो बिन न सरी। रात जी तारीख़ जा पाछा लताड़े तो वटि अची पहुती आहियां। ज़ालिम ज़माने जो तुंहिंजे मथां जे नज़रूं खपनि त तुंहिंजे हिन पाक दामन मथां केतिरा इल्ज़ाम अची वेंदा। छा कयां मेहर, मां दिलि हथां मजबूर आहियां। तो बिना दिलि खे हिकु पल जे लाइ राहत नथी मिले। छा कयां मेहर, मां तोखां सवाइ मजबूर आहियां। राणी, तूं अलाह ते रख ऐं सब्र जो जाम भरे पी। अलाह कंदो असां प्रीत जी चादर हेठि हमेशह जे लाइ हिकु थी वेंदासीं। इहे ॾींहं अलाए कॾहिं ईंदा पंहिंजी ज़िंदगी में। तोखे ख़बर आहे त मूं हिते वेही सोचियो आहे त पाण ॿिन्हिनि जे रिश्ते जे लाइ मां सुभाणे चाचा ऐं चाची सां ॻाल्हि कंदुसि। अलाह करे जेकॾहिं मञी वञनि त इहो ॾींहुं असांजी ज़िंदगी जो सभागो ॾींहुं हूंदो। राणी, मूंखे उमेदूं आहिनि अलाह में। तुंहिंजे रिश्ते जे लाइ चाचो हारून मूंखे ज़रूरु हा कंदो। मेहर, पोइ असांजी दिलनि तां वहम जा कड़ा सभु लही वेंदा। मां तुंहिंजे नाव जी नथ पाए तुंहिंजी दुल्हन सॾाईंदसि। मेहर, मूंखे लॻे थो बाबा अची वियो। जल्दी सां वञ मेहर, तूं न त बाबा तोखे मारे छॾींदो। जल्दी सां वञ। न त गोलियूं हणी पिपड़ फाड़े छॾींदोसांइ। बाबा, रात जो हिते सिली छो बीठी आहीं? बाबा, दरवाज़ो अलाए कीअं खुली वियो त बकरी ॿाहिरि निकिरी आई। हिनखे कहाणे जे लाइ मां ॿाहिरि निकिरी आयसि। बाबा, जेकॾहिं कंहिंजे वर चढ़ी वञे हा त सुबुह जो मिले बि न हा। सुठो थियो जो अकेली हुई आहे। जेकॾहिं कंहिं मर्द खे तोसां ॾिसां न, बिड़ी जा हारू न वॼाए छॾियां। हलिया मूंसां, हलिया हलिया।
वग़ैरह जी जाफ़र जॾहिं खां मां लंडन खां मोटियो आहियां न हथियार हलाइण ई विसरी विया आहिनि। बाबा साईं पोइ अॼु हलियूं था जंगल में हरण जो ऐं फाड़े जो शिकार कयूं। हा यार चई सच थो, दिलि जो शौक़ बि पूरो थी वेंदो ऐं हथियार हलाइण जो मज़ो बि ईंदो। वाह से वाह, वाह वाह पुटे ये हथियार खणी काॾे जी तयारी कई थी? त असांखे अॼु मूड थियो आहे शिकार जो, जंगल पिया वञूं। हा सुठी ॻाल्हि आहे पुटु, पर शिकार अहिड़ी शइ जो कजे जेका शिकार जे क़ाबिल हुजे बाबा। बाक़ी अहिड़ी शइ जो शिकार न कजे जेका बेवस हुजे। चाचा साईं तव्हां ॾींहं ब ॾींहं वधीक हसास थींदा था वञो। पुटु शहबाज़ ख़ान हसास नहीं करे जो हुन सदाई इंसानियत खे अहमियत ॾिनी आहे ऐं जंहिंमें इंसानियत न आहे उन में हसासियत न हूंदी आहे। चाचा साईं इन्हनि ॻाल्हियुनि सां त दुनिया जूं किताबूं भरियल आहिनि, बहितर आहे त का ॿी ॻाल्हि कजे। शुगर बाबा हिन पूरी देह में शहबाज़ ख़ान जी हसासियत जो अलम फड़कंदो रहंदो आहे। पुटु तूं उन अलम जे साए जे हेठां कॾहिं बि निकिरण जी कोशिशि न कजे। जेको हुकुम तव्हांजो। हाणे इजाज़त असांखे? हा ठीकु आहे, पर पुटु पंहिंजो ख़्यालु रखिजे। जी जी जाफ़र अस्सलाम वालेकुम चाची। वालेकुम अस्सलाम। चाय चाची हाँ मैं कम आया कम कहिड़ो कमु चओ? चाची तव्हांखे त ख़बर आहे त हिन सॼी दुनिया में मूंखे तव्हां खां सवाइ रब साईं जी ज़ात खां सवाइ ॿियो केर बि न आहे। बस मेहर ही जेको दुनिया जो कारवां अथई न इहो मालिक पियो हलाए, बसि रंगी जा रंग आहिनि। बराबरि चाची ईअं त आहे। मूंखे लॻे थो तूं कुझु चवण थो चाहीं, का ॻाल्हि आहे? तूं ॻाल्हि त कर। चाची चाची जेका ॻाल्हि अम्मा ऐं बाबा खे करणु घुरिजे हा उहा ॻाल्हि मूंखे थी करणी पवे। तव्हांखे त ख़बर आहे चाची त अम्मा बाबा जे मरण खां पोइ मूंखे तव्हां ई पालियो, तव्हां ई मुंहिंजो सहारो ऐं आसरो आहियो। मेहर मेहर तूं बि मूंखे पंहिंजे बचन वांगुरु रही, तूं ॻाल्हि त कर। चाची चाची मां छो न छो छा पियो चवणु चाहीं? हा ॻाल्हाए। मां चाची रानी सां शादी करणु थो चाहियां। छा? चाची तव्हांखे त ख़बर आहे त हिन दुनिया में मूंखे तव्हां खां सवाइ ॿियो केर बि कोन्हे को, तव्हांजो ई सहारो आहे। चाची तव्हां त मूंखां वाक़िफ़ आहियो। मां ग़रीब ज़रूरु आहियां पर यकीन रखो मां रानी खे ख़ुशि रखंदुसि। अम्मा तूं ख़ामोश छो आहीं? कुझु ॻाल्हाए छो न थी? मेहर मां कोशिशि कंदसि हारून सां ॻाल्हाईंदसि, पर पुटु तूं हारून खे चङी तरह सुञाणी थो न? चाची मूंखे तव्हां ते पूरो यकीन आहे, तव्हां जेकॾहिं चाचे खे राज़ी कंदो न त हू मञी वेंदो। मुंहिंजी ॻाल्हि कॾहिं बि न, हू मुंहिंजी ॻाल्हि खे अहमियत कॾहिं ॾींदो आहे। पर पुटु मां वरी बि कोशिशि कंदसि, चई ॾिसंदीसांसि तूं दिलि न लाइ, जे हूंदो लिखियो कॾहिं बि न टरंदो। तूं वञी माल मदे जी कर। अचो त मां ॻाल्हायांसि थी। ठीकु आहे चाची, वरी पारो तुझे। हारून ऐं मञंदो कॾहिं बि न। हुनखे त ग़रीबनि खां नफ़रत आहे, पंहिंजो पाण खे वॾो माण्हू थो सम्झे, हुरूर अथसि जेको रब खे बि कोन थो चुगाए। किथे मञंदो? हो त मेहर सां गॾु
असांजी बि पौं पौं करे छॾींदो। हुनजो कमु ॿियो कहिड़ो अथसि, रुगो पौं पौं करणु। चाचा साईं, जेकॾहिं हू वरी बादल जे धकनि जो पलान कनि त? असां पंहिंजूं अखियूं ॿूटे न आहिनि रखियूं पुट। अगरि जे हू हाणे आया न त नाकामी सदन मुक़द्दर बणबी। मां चाहियां थी मुंहिंजो हथ छॾ, मुंहिंजी मां मां हथ कढ। छो? मां तोखे करे वठी त कोन थो वञा, बसि मिड़ई दिलि चयो त प्यार जा ॿ ॿोल ॻाल्हायां। मूंखे छॾ वञण ॾे तव्हां। ॻोठ जी छोकिरियूं बि एॾियूं ज़िदीरियूं हूंदियूं आहिनि छा? तुंहिंजो मूंसां वञे छा? मां चाहियां थी छॾ मूंखे। छो तोसां छा वञे? हाँ? दर्दन जो दर्दन जो चाचा साईं, ही सभु कुझु तव्हां छा करे आया आहियो? पुट ईअं करिणो पियो जे असां हथ ते हथ रखी मेहराण जे खून जो पलान छा आहे, बुज़दिली जो दाग मथे ते सजाए घुमो आहे न। इहे बेदर्द असांजा माण्हू हिड़काईंदा रहनि हा। चाचा साईं, जेकॾहिं हू वरी बादल जे धकनि जो पलान कनि त? असां पंहिंजूं अखियूं ॿूटे न आहिनि रखियूं पुट। अगरि जे हू हाणे आया न त नाकामी सदन मुक़द्दर बणबी। ऐं हा चाचा साईं, मेहराण जे खून जो पलांद त थींदो, पर हारून खे असां पाण मारींदासीं। हा, पाण मारींदासीं। बादल खे कुटको ॾिनो ई असां इन करे आहे त जीअं हारून जागे त हाणे मौत हुनजे मथां लामारा थो ॾे पियो, लामारा। पर चाचा साईं, अव्हां त सदाई हिननि ॻाल्हियुनि जे ख़िलाफ़ रहिया आहियो ऐं अव्हां जो नज़रियो इन ॻुधियुनि ॻाल्हियुनि जे ख़िलाफ़ रहियो आहे। पुट इन करे ई त मूं पंहिंजे औलाद सरमंदे हुकदार खे पढ़ण जे लाइ यूनिवर्सिटी मोकिलियो, पर जेकॾहिं को ॿिची में पवंदो त हुन सां मुंहुं त ॾियणो पवंदो न बाबा। चाचा साईं, जेकॾहिं असां हिननि खे मुंहुं न ॾींदासीं न त हे दरिया जा मंकर मचनि असांखे ज़िंदा गिड़काए वेंदा। अदा अली ख़ान, जेकॾहिं को ठाह जे लाइ रस्तो निकिरी पए त सुठो न आहे? पुट तूं हारून खे नथी सुञाणे। हू पैसे जी लालच ख़ातिर पंहिंजनि जे सिरनि जूं मुंडियूं लाहे मीनार ठाहे आलम खान जे आॾो बीह सघे थो, उनखे विकिरो करे सघे थो। चाचा साईं, जेको रिश्तनि खे मुॾे कात सां कटे सघे थो, उन्हनि सां वरी कहिड़ो हया ऐं शर्म निभाइजे। अली खान, उन नल वारनि खे होशियारु रख। असांखे दुश्मन जे वार जो अहिड़ो त जवाबु ॾियणो आहे, अहिड़ो त जवाबु ॾियणो आहे जो हुनजो डील ॾकी वञे। अदी नज़ीरा, अॼु मूंखे ॾाढो मथे में सूरु आहे। छो अदी, अलाह ख़ैर करे, तबियत त ठीकु आहे? हा, तबियत सही आहे, बसि चांहि पीआरींदी न त सही थी वेंदसि। मां हाणे ई चांहि ठाहे थी अचां तव्हां लाइ साइण। अदी, साइण त न चओ, तूं बसि अॼु पंहिंजी अज़ीज़ आहियूं। शहनाज़ हारून जी भेण तुंहिंजी निणान आहे? हा अदी, हा मुंहिंजी निणान आहे। लॻे थो अदी तोखे मथे में ॾाढो सूरु आहे, ऐं तोखे ॿ टे ज़ोर। न अदी, शर्मिंदो छो थी करीं? आईंदा ईअं कॾहिं बि न कजे। असां सभु बराबरि आहियूं। ग़रीब माण्हू जेको पंहिंजे पेट ख़ातिर कमु करे न, बसि ओतिरो ई करे। पर तूं त असांजी पंहिंजी अज़ीज़ आहीं। अदी हलीमा, तूं त ॾाढी सुठी आहीं। असल में तूं पाण ॾाढी सुठी आहीं, तॾहिं तोखे मां बि सुठी थी लॻां। ठीकु आहे, मां तो लाइ चांहि ठाहे थी अचां, बसि इजो थी अचां। नज़ीरा जी साईं, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। अच्छी, पर तूं मूंखे पहिरीं इहो ॿुधाए, तूं वञी केॾां पई? ओ अदी हलीमा खे मथे में सूरु हो न, चए पई मूंखे चांहि जो ढुक ठाहे ॾे। अच्छा, उनजे मथे में सूरु आहे, उन लाइ चांहि थी ठाहिणी वञे। ऐं मुंहिंजे मथे में सूरु आहे करे तो मूंखां पुछो आहे? चङो हाणे हल,
हली मुंहिंजे मथे खे ज़ोर ॾे शाबाश। दी मां ज़ोर ॾियां थी पर पहिरीं चांहि ठाहे वठां। जेकी आउं चवां पई उहो ई कर सम्झई। हल हली मूंखे ज़ोर ॾे। हा हा ॾियां थी पर अजी नज़ीरा मूं तोखे चांहि जे लाइ चयो हो। दी ख़ैर अॼु शहनाज़ खे तूं ज़ोर ॾे मां चांहि पाण थी ठाहे वठां। का ॻाल्हि कोन्हे। हल हल अच्छा 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 ज़ोर ॾे मूंखे। सोनी भेण तू दिलो खण घर हल मां अचां थी। हल हल राणी मूंसां गॾु हल। भेण नाई तू हल मां अचां थी। मेहर न ईंदो पोइ तूं छो थी इंतज़ारु करे। मता बि अचे तू हल मां अचां थी। ठीकु आहे पर जल्दी अचिजांइ। ठीकु आहे? ठीकु आहे तू हल। हाँ ठीकु आहे ओके। बाबा साईं पाण आलम खान जे हद में अची विया आहियूं। आलम खान भी केरु आहे? पंहिंजो ई त आहे। सम्झ त इहा हद बि असांजी आहे। बाबा साईं ॿिन्ही ॻोठ जे विच में जंगल आहे, हिते शिकार मिली वेंदो। शिकार त हिते बि मिली वियो आहे। तव्हां गाॾी मां न लहिजो। कॾहिं कॾहिं शिकारी भी शिकार जे हथ शिकार थी। मां चाहे थी मुंहिंजो हथ छॾ, मुंहिंजी ॿांह मां हथ कढ। छो? मां तो काॾे वठी त कोन थो वञा। बस मिड़ई दिलि चयो त प्यार जा ॿ ॿोल ॻाल्हायां। मूंखे छॾ वञण ॾे ता। ॻोठ जी छोकिरियूं बि एॾियूं ज़िदीरियूं हूंदियूं आहिनि छा? तुंहिंजो मूंसां वञे छा? मां चाहे थी छॾ मूंखे। छो तोसां छा वञे? हाँ? आते ॿुधायो त मूंखे हथ कढ शेज़वार खान। जी एतिरी मजाल जो असांजे इलाइक़े में अची असांजे नंगन में हथ थो विझे। बाहि जा शोला सिर्फ़ बाहि जा शोला हूंदा आहिनि। उहे कंहिंजा नंग न आहिनि हूंदा। तोसां हिन किरियल हरकत जो पलांद मां ज़रूर कंदुसि शेज़वार, ज़रूर कंदुसि। तू पलांद वठंदे? हाँ? तू वठंदे पलांद? असां बि ॾिसंदासीं त दज़ आसमान ताईं कीअं थी उॾामे। दज़ आसमान ॾे थी उॾरे या तुंहिंजे चेहरे ते थी पए। हिन जी एतिरी औकात कोन्हे जो हिन ते हिकु गोली बि ज़ान कजे। सम्झी वेंदो। तोखे जेको वणे न करे वठिजां। हलो गाड़ी में वियो।
सॼणा हल हली इन अहमद ख़ान खां पलांद कयूं। बादल तुंहिंजे जिस्म में त अञा घणो सूर आहे, पोइ वरी छो? जिस्म जे सूर खे छॾ, पलांद करे अंदर जी बाहि खे उझाइणो आहे। पर छॾ, ॾिसूं था अॼु हिन अहमद ख़ान खे। अच बे। उनहल नवी दे, अॼु तोखे कोन छॾींदासीं। सॼणा ही त भॻो थो वञे। हल मोटरसाइकिल स्टार्ट कर, हल भॻो थो वञे, वठ। खबरदार बादल, थोड़ी भी होशियारी कई ना तो सभई गोलियूं सीने में लाए छंदो साए। निकल जल्दी मोटरसाइकिल। छा थियो आहे राणी, छा थियो आहे? हू केर मेर सां तोखे मिलंदे ॾिसी त न वरितो आहे? न त बाक़ी छा थियो आहे? हू रेस शहबाज जो पुट। हुनखे छा आहे? हुन मुंहिंजी बाह में हथ विधो। हुन असांजे ॻोठ में अची तुंहिंजी बाह पकती आहे? एॾी हिम्मत? हा, वो उते मेहर अची वियो। मेहर अची वियो? पोइ मां जल्दी घर भॻियसि। मेहर हिम्मत वारो आहे, हो पाणी मुंहुं ॾेई वठंदो। तूं परेशान न थी मुंहिंजी भेण। पर तोखे ख़बर आहे हू रेस जो पुट आहे? ईअं न आहे, रईस शहबाज जी हक़ आहे। हो हिकु सुठो इंसान आहे। हो पंहिंजे पुट खां कंहिंसां बेवाजिबी करण न ॾींदो। अलाह करे ईअं ई थिए। मुंहिंजो जिस्म त कांडारजी वियो आहे भेण। तूं वेह। डर